सिंध हाई कोर्ट चीफ जस्टिस पारां अदालतुनि में सिविल जजिस ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट जी नौकरियुनि वारे इश्तिहार बाबति सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां नौजवान वकीलनि पारां दरख़्वास्तूं जमा करायूं वयूं, जंहिं बाद हाई कोर्ट बार एसोसिएशन हैदराबाद जी मैनेजमेंट कमेटीअ पारां सिविल जजिस जी आर्ज़ी तयारीअ लाइ हिकु पेपर तयारु करे इम्तिहान वरितो वियो। हैदराबाद डिवीज़न जे 9 ज़िलनि मां नौजवान वकील ऐं वकीलाणियुनि वॾे अंग में शिरकत करे इम्तिहान ॾिनो। इन हवाले सां हैदराबाद हाई कोर्ट बार जे सदर इशरत लोहार, जनरल सेक्रेटरी इसरार चांग ऐं MMC मेंबरनि ज़ैनुल आबदीन सैतो, फातिमा अफरोज़ ऐं ॿियनि सिविल जजिस जी आर्ज़ी इम्तिहान वारे टेस्ट मुतलिक़ चयो त ॾींदमि त हाई कोर्ट जेको आहे हीउ जेको स्टेप खयों इलाही सुठो खयों ऐं इन सां असांखे जेको आहे थोरी हेल्प मिली त टेस्ट कीअं अची सघे थो या असां अॻियां कीअं असांजी कहिड़ियूं जेके आहिनि मिस्टेक्स आहिनि जंहिंखां जेको आहे असां प्रिपेयर कयूं ऐं जेको टेस्ट जो जेको सेटअप वग़ैरह हुयो उहो इलाही सुठो हुयो ऐं मां इन ते इलाही एप्रिशिएट कंदसि हाई कोर्ट खे। अहिड़ियूं टेस्ट वग़ैरह अहिड़ा प्रोसेस थियणु खपनि। पार्टी ऐं जेको सो अॼु जेको सर ज़ैन साहितो अॼु कंडक्ट कया मॉक टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ सिविल जज एंड जुडिशियल मैजिस्ट्रेट हिकिड़ो बहितरीनु क़दम हुयो। इन में हिकिड़ी असांखे जेको सो उत्साह पैदा थी त असां जेको सो अञा जेको सो वर्क हार्ड कयूं त जीअं असांखे जेके बि स्टडीज़ आहिनि इन पोस्ट जी सक्सेस में असां पास करे सघूं। उन खां अलावा इहो आहे त असांजी सेल्फ असेसमेंट खे बि आइडिया थी वियो त असांखे केतिरी नॉलेज आहे ऐं केतिरी नॉलेज अञा असांखे सीख करणु खपे। उन खां ॿियो इहो आहे त असांखे जीअं रिज़ल्ट सर वारा असांखे शेयर कंदा त उन में असांखे आइडिया थी वेंदो त असांजो केतिरो स्कोर आहे ऐं अञा असांखे केतिरी महिनत करणी आहे। ऐं ईअं न आहे त जेको सो ही क्वेश्चन जेके हिन टेस्ट में आया त उहे ई सेम अचनि, न, पर असांखे आल जेके सिलेबस जा जेके सेक्शन आहिनि उहे सभु कवर करणा पवंदा ऐं असांखे अञा महिनत करणी पवंदी। पर इहा सर जी महिरबानी के सर एॾो ग्रांड मौक़ो ॾिनो असांखे। आई एम एडवोकेट सनत आलपर ऐं अॼु जो जेको टेस्ट हुयो उनजो माहौल काफ़ी बहितरीनु हुयो। बिल्कुलु एग्ज़ैक्टली ईअं ई हुयो की असांखे अहिड़ा माहौल खपंदा रहनि ताकी असांखे जेको आहे तयारी प्रिपरेशन रहे अॻिते जेके बि असां कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स में अपियर थियूं था उन लाइ। अस्सलाम वालेकुम, मैं एडवोकेट मुज़म्मिल मुग़ल। मैं आज के टेस्ट के हवाले से ये कहना चाहूँगा कि आज का जो एटमॉस्फेयर था वो बहुत बेहतरीन था। मैं अप्रिशिएट करना चाहूँगा हाई कोर्ट बार एसोसिएशन, बिलखुसूस लाइब्रेरी सेक्रेटरी ज़ैनुल आबदीन सैतो साहब को, जिन्होंने ये टेस्ट रख के नौजवानों के लिए एक रास्ता बनाया कि वो सिविल जज और जुडिशल मैजिस्ट्रेट के लिए टेस्ट अटैम्प्ट करें, और ये सिर्फ उनके लिए बहुत कुछ हेल्पफुल रहेगा। और जो भी टेस्ट आइंदा आते रहेंगे उनके लिए भी आई होप कि हाई कोर्ट बार अपना एक अहम रोल प्ले करेगी। जी, मुंहिंजो नालो एडवोकेट आरफा मंगी आहे ऐं एडवोकेट हाई कोर्ट आहियां। ऐं अॼु जेका असां मॉक टेस्ट ॾिनीसीं सिविल जज जे हिसाब सां, त इन में तमामु बहितरीनु एक्सपीरियंस रहियो। असांखे हिते ख़बर पइजी वई त असां किथे कहिड़े सब्जेक्ट में वीक आहियूं ऐं कहिड़े में केतिरी असांजी ग्रिप आहे। ॾिसो, सेल्फ स्टडी त असां सभु करे रहिया आहियूं, पर उन सां गॾु जेको आउटपुट असांजो अॼु जो रिज़ल्ट ईंदो उन मां असांखे हिकिड़ो तमामु सुठी जेका न मालूमात मिलंदी त असां किथे पोइते आहियूं, छो जो अञा थोरो घणो टाइम पियो आहे। ऐं असां हाईली ग्रेटफुल आहियूं सर ज़ैन सैतो साहिब जा, त उन्हनि असांखे हीउ जेका मौक़ो ॾिनो। छो जो अॼु जे दौर में मां सम्झां थी त पंहिंजे मुफ़ाद खे छॾे करे अगरि कोई कंहिंजे लाइ सोचे थो त इहो तमामु बहितरीनु हिकिड़ो नेकीअ जो कमु आहे। त मां सर खे हिकु दफ़ो ॿीहर थैंक यू चवणु चाहींदसि ऐं संदसि टीम खे, छो जो 2-3 अञा मां सम्झां थी त मॉक टेस्टिस अञा ई कंडक्ट कंदा, जंहिंमें मां सम्झां थी त टेस्ट त इनशाला असां प्रिपेयर थी वेंदासीं। हैदराबाद बार ज़ैनुल आबदीन साहब जेको आहे ये टेस्ट कंडक्ट कराई आहे हैदराबाद बार में, हाई कोर्ट जी लाइब्रेरी में, ऐं असां इहा टेस्ट कंडक्ट करे आया आहियूं। तमामु बहितरीनु टेस्ट ऐं बिल्कुलु IB जे पैटर्न जे मुताबिक़ इहा टेस्ट कंडक्ट कई वई आहे। ऐं जेके बि हिते एस्पिरेंट आहिनि CJ जा, जेके 2025 में अप्लाई कंदा उन लाइ बिल्कुलु इहा जेको आहे हिकु ॾाढी कम जी टेस्ट आहे। ऐं इन मां ख़बर पवंदी वीक एरिया कहिड़ा आहिनि ऐं जेके उन्हनि जा लेखुनाज़ा आहिनि उहे क्लियर कंदा। ऐं असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं असां ज़ैनुल आबदीन जा त उन्हनि इहा टेस्ट कंडक्ट कई। अस्सलाम वालेकुम, आशफा इकबाल पलीजो। CGA जी जेकी टेस्ट थी आहे हैदराबाद बार वारनि जेके अटैम्प्ट वरितो आहे, बिल्कुलु बि हिकु परफेक्ट टेस्ट हो। असां KBA जो बि टेस्ट ॾिनो हो एज़ रेस्पेक्ट टू हुनजे, त हिकु जेको आहे प्रॉपर टेस्ट असां ॾिठो आहे। ऐं जेकी प्रैक्टिस हुई उन मां इहो अंदाज़ो आहे त अञा बि थोरी घणी प्रैक्टिस जी ज़रूरत आहे, पर मुंहिंजे लिहाज़ खां हिकिड़ो परफेक्ट टेस्ट रहियो आहे अॼु जो। अस्सलाम वालेकुम, एडवोकेट अज़हर अब्बासी, प्रेसिडेंट अब्बासी करोड़ा यंग लॉयर्स ऑर्गेनाइजेशन। जीअं त हीअ जेका टेस्ट थी गुज़री, या असां जेके कैंडिडेट आहियूं जुडिशियल मैजिस्ट्रेट टेस्ट जे लाइ, उन्हनि जे लाइ हिकिड़ी मॉक टेस्ट रखी वई हैदराबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन कॉलेजन विथ लाइब्रेरी सेक्रेटरी सर ज़ैनुल आबदीन सैतो साहब जे लाइ। हिन मां असांखे घणो कुझु सिखण जे लाइ मिलियो ऐं असांखे इहा ख़बर पई कि टेस्ट जो तरीक़ेकार पैटर्न कीअं आहे।
ऐं हिन मां असांखे ॾाढी इनकरेज मिली ऐं इनशाला असां जेका हीअ टेस्ट ॾिनी आहे इन में सुठे खां सुठियूं मार्क्स खणंदासीं ऐं असां ॿियनि दोस्तनि खे बि जिन टेस्ट ॾिनी आहे उन्हनि खे बि असां बेस्ट ऑफ लक चवंदासीं। अस्सलाम वालेकुम, आउं फ़िरा फ़ातिमा MMC हाई कोर्ट बार आहियां। अॼु असां हिकिड़ो क़दम खयो आहे कि अचण वारा जेके जजिस थियनि पिया, असां थियण वारा जेके जजिस उन्हनि जे लाइ असां इहो क़दम खयो आहे कि असां हाई कोर्ट बार जेका उन्हनि जी टेस्ट कराई आहे, मॉक टेस्ट कराई आहे, जेका सर ज़ैन आहे उन्हनि जी सुपरवाइज़ेशन में कंडक्ट थी आहे। ऐं इहो हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे जो अचण वारे वक़्त में जेके जजिस जे टेस्ट में वेहींदा उन्हनि जे लाइ आसानी थी वेंदी त हू छा छा सवाल जवाब आहिनि जेके अची सघनि था, उन्हनि जे लाइ हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे जंहिंमें सर ज़ैन जो हथु आहे। ऐं एप्रिशिएट आउं कयां थी कि सर ज़ैन इहो क़दम खयों अचण वारे स्टूडेंट्स जे लाइ ऐं अचण वारी जेका असांजी जजिस जेके थींदा, जेके एडवोकेट्स आहिनि, उन्हनि जे लाइ इहो बहितरीनु क़दम आहे। गुज़र ज़हर ठीकु आहे। ऐं टेस्ट जेको ही इनिशिएटिव वरितो आहे लाइब्रेरी सेक्रेटरी सर ज़ैन सहतो, इहो फस्ट स्टेप आहे जेके असां जहिड़ा फस्ट जनरेशन लॉयर्स आहिनि उन्हनि जे लाइ हिकु मोटिवेशन बि आहे ऐं हिकु ग्रेन माना जेको चऊं था इनिशिएटिव आहे या स्टेप आहे जेको असांजी अॻिते मूवमेंट खे इनहेंस कंदो। पर असांखे उमेदु आहे त अहिड़ियूं जेकॾहिं टेस्टूं थियूं त असांजा जेके यंगस्टर्स आहिनि, जेके यंग लॉयर्स आहिनि, उन्हनि लाइ को सुठो माना रिज़ल्ट निकिरी सघे थो इन फ्यूचर। एक्सपीरियंस लायो जुडिशरी खां में अहिड़ा एक्सपीरियंस हुअणु घुरिजनि त जीअं एस्पायरेंट्स जेके आहिनि उन्हनि खे बहितर मौक़ो मिली वञे पंहिंजूं वीकनेसिस ऐं ग़लतियूं वग़ैरह चेक करण जो। टेस्ट बि सुठी, लॉ पोर्शन सुठो, इंग्लिश में कुझु फील थियूं बट लॉ पोर्शन वॉज गुड। अदा मुंहिंजो नालो एडवोकेट गोहर अयूब आहे ऐं आउं हैदराबाद जो आहियां। इहे हाई कोर्ट बार एसोसिएशन हिकिड़ो ॾाढो सुठो इनिशिएटिव वरितो आहे ऐं टेस्ट कंडक्ट कयो आहे, सिविल जज जे हवाले सां मॉक टेस्ट कंडक्ट कयो आहे। ऐं मां थैंक्स थो कयां ज़ैनुल आबिदीन सहतो लाइब्रेरी सेक्रेटरी खे त तव्हां एतिरे ज़बरदस्त क़िस्म जो टेस्ट जेको आहे मॉक टेस्ट कंडक्ट कयो आहे। अहिड़ा माना टेस्ट थींदा रहनि त तयारी बि सुठी थींदी शागिर्दनि जी ऐं उहो हिकिड़ो सुठो इनिशिएटिव आहे। भाईजान, मुंहिंजो नालो एडवोकेट इरफान अली सुमरो आहे ऐं अॼु जेका रिसेंटली टेस्ट कंडक्ट कई आहे मॉक टेस्ट फॉर द कैंडिडेट ऑफ जेको सिविल जज एंड जुडिशियल मैजिस्ट्रेट ऐं जेको हाई कोर्ट वठंदी टेस्ट, उन लाइ मॉक टेस्ट कंडक्ट कई आहे ऐं जेको लाइब्रेरी सेक्रेटरी आहे हाई कोर्ट बार जो साईं ज़ैनुल आबिदीन सहतो साहब ऐं पूरी काबीना। ऐं मां इन्हनि खे एप्रिशिएट कयां थो ऐं माशाल्लाह तमामु बहितरीनु नमूने सां उन्हनि टेस्ट खे जेको आहे सो मुंतज़िम तरीक़े सां टेस्ट खे कंडक्ट करायो। ऐं जेके हाणे इन टेस्ट सां असांखे हिकिड़ी इहा शइ गाइडलाइंस मिली सघे थी जेका आफ्टर रिज़ल्ट असांखे इहा ख़बर पवंदी असांजो कहिड़ो पोर्शन वीक आहे। फॉर सपोज़ GK आहे या लॉ जी तरफ़ असां वीक आहियूं या इंग्लिश जी तरफ़ वीक आहियूं, त इन टेस्ट सां असांखे इन्हनि शयुनि सां असांखे भलाई आहे। क़दम इहो असांजे लाइब्रेरी सेक्रेटरी पारां साईं ज़ैनुल आबिदीन सहतो पारां त जीअं छोकिरा जेके जुडिशरी जी तयारी था करनि उन्हनि जे लाइ मददगार शइ इहा रहंदी ऐं उन्हनि ते सभिनी कॉन्ग्रेचुलेट थो कयां जेके हिन में सभु पार्टिसिपेट था कनि। त असां हींअर जुडिशियल एस्पिरेंट में आहियूं, उन जी तयारी करे रहिया आहियूं। उन जे हवाले सां अॼु सिंध हाई कोर्ट हैदराबाद जो जेको लाइब्रेरी जनरल सेक्रेटरी आहे पंहिंजो ज़ैन सहतो साहब लाइब्रेरी सेक्रेटरी, उन जे ताउन सां ऐं सिंध हाई कोर्ट जे जेका बि हींअर नुमाइंदा आहिनि जेका चूंडियल बॉडी आहे उन्हनि जे ताउन सां हिकिड़ी टेस्ट कंडक्ट कई मॉक टेस्ट सिविल जज एंड जुडिशियल मैजिस्ट्रेट जेको असांजो 2025-26 जेको फंड आहे उन जे हवाले सां जेका टेस्ट हुई ॾाढी तमामु बहितरीनु तजुर्बो रहियो, तमामु सुठी टेस्ट हुई जंहिंमें पास्ट पेपर वग़ैरह खे इंग्लिश खे या जेके बि एंगल्स हुयूं जेके सिविल जज जी जेका प्रिपरेशन जे हिसाब सां या जेके टेस्ट जे हिसाब सां जेके बि अॼु ॾींहं ताईं जेके क्वेश्चन पेपर आया आहिनि उन्हनि जे हवाले सां ॾिसी करे जेका टेस्ट कंडक्ट कई वई जेका प्रिपेयर कई हुई तमामु बहितरीनु हुई ऐं तमामु सुठो तजुर्बो रहियो ऐं ॾाढो सभिनी जो कयूं। असां उमेदु आहे त जेके बि दोस्त आहिनि उन्हनि काफ़ी शयूं सिखियूं हूंदियूं ऐं तजुर्बो हासिलु कयो। सर मां एडवोकेट ज़ैनुल आबिदीन सहतो लाइब्रेरी सेक्रेटरी हाई कोर्ट बार एसोसिएशन हैदराबाद। ही असीं हिकिड़ो मॉक टेस्ट कंडक्ट करे रहिया आहियूं जेको सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट जे लाइ कंडक्ट करायो वियो आहे। सेम पैटर्न फॉलो कयो वियो आहे जेको चीफ जस्टिस साहिबान पंहिंजो सिंध हाई कोर्ट वठंदी आहे टेस्ट, उहा सिविल जज सां रिलेटेड हूंदो आहे। इंग्लिश जो 25 क्वेश्चन्स आहिनि, 25 GK जा आहिनि ऐं 25 जेको आहे 50 जेको आहे लॉ जा क्वेश्चन्स आहिनि। प्रीवियस पेपर्स खे ॾिसंदे वाईंदे उन जे हिसाब सां असीं हिन खे फाइनल कयो आहे। ऑर्गेनाइज़ करण में असांजो हाई कोर्ट बार एसोसिएशन ऐं मी बीइंग लाइब्रेरी सेक्रेटरी हिन खे सॼो ऑर्गेनाइज़ कयो आहे, सॼो सेटअप करे उनखे वेल ऑर्गेनाइज़ करे ऑनलाइन सॼो डिजिटल टेक्नोलॉजी जो घणे में घणो इस्तेमालु कयो आहे। पंहिंजो जेको मैनिफेस्टो हो उहो बि इहो ई हो त वर्चुअल वे में असीं सभिनी शयुनि खे खणी ईंदासीं, उहो ई हिते करण जी कोशिशि कई आहे। फॉर्म सबमिट कराइण खां वठी स्लिप उहा ईमेल थी आहे उन्हनि ॾे डायरेक्ट एस्पायरेंट्स ॾे, उन खां पोइ जेको आहे अटेंडेंस बि ऑनलाइन ऐं हाणे जेको रिज़ल्ट बि ऑनलाइन उन्हनि खे ॾींदासीं जेके डायरेक्ट उते असांखे फीडबैक बि ॾेई सघंदा। त उहो सॼो ऑप्शन ऑनलाइन रखे वर्चुअल रखे असां उन में ओवरऑल शयुनि खे सुठो करण जी कोशिशि कई आहे ऐं दोस्तनि खे
एस्पायरेंट्स खे फर्दर इंकरेजमेंट मिले, उन्हनि जो रिज़ल्ट पर्सनल रखियो, पब्लिक न कयो आहे, ताकी डिस्करेज किथे बि न थियनि ऐं उहो इनकरेज थियनि। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो आहे तलत हुसैन लगारी, ऐं हैदराबाद बार जो मेंबर आहियां। अॼु माशाल्लाह सां जेका टेस्ट असांजी लाइब्रेरी सेक्रेटरी जी मदद सां जेका थी सघी आहे मॉक टेस्ट जेका जुडिशियल जे लाइ, उहा तमामु बहितरीनु जेका CJ जी टेस्ट कई वई आहे, तमामु बहितरीनु कई वई आहे। इहो जेको हिकिड़ो क़दम आहे, इहो बहितरीनु क़दम आहे सभिनी जे लाइ। अरशद लोअर प्रेसिडेंट हाई कोर्ट बार एसोसिएशन हैदराबाद। अॼु असीं हाई कोर्ट बार जे पारां जेको आहे हिकिड़ी मॉक टेस्ट रखीसीं, जंहिंमें जेको कलेदी किरदारु आहे उहो ज़ैन साहब जेको असां लाइब्रेरी सेक्रेटरी आहे, ऐं मिस्टर दानिश सूमरो, ठीकु आहे, इन कोलिजन विद दी हाई कोर्ट बार एसोसिएशन। उहो अॼु टेस्ट रखीसीं, जंहिंमें तक़रीबन 110 स्टूडेंट्स जेके हिन एग्ज़ाम जी तयारी करे रहिया आहिनि, उन 110 जेको आहे अप्लाई कयो आहे, ऐं उन मां तक़रीबन 75-76 जी अॼु अटेंडेंस आहे, जंहिंजी टेस्ट हली रही आहे उहा आहे, ऐं उनजो रिज़ल्ट असांजी शाम ताईं इनशाला अची वेंदो। ऐं इहो तमामु फस्ट टाइम थियणो थो वञे हिस्ट्री में, ऐं हाई कोर्ट उन में तमामु पॉज़िटिव रोल जेको आहे अदा कयो आहे, ऐं असांखे उमेदु आहे त इन सां स्टूडेंट खे हिकिड़ो जेको आहे हौसला अफ़ज़ाई मिलंदी, ऐं उनजी जेका अपकमिंग टेस्ट आहे, जेका एक्चुअल टेस्ट थींदी, जेका इहा त मॉक टेस्ट आहे, उन में हुननि लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद साबित थींदी। अदा मुंहिंजो नालो एडवोकेट केवल कुमार आहे ऐं आउं हाई कोर्ट बार एसोसिएशन्स में मेंबर ऑफ मैनेजिंग कमेटी में आहियां। अॼु जी जेका टेस्ट हुई मॉक टेस्ट, जेके असांजा नौजवान वकील आहिनि, मां पाण उन में इंक्लूडिंग आहियां, त असांजी इहा ई कोशिशि हुई त ख़ासि करे हाई कोर्ट बार एसोसिएशन्स में अहिड़ा क़िस्म जा इवेंट्स, अहिड़ा सेमिनार, अहिड़ा प्रोग्राम्स या टेस्ट कंडक्ट कया वञनि, जेका वकीलनि जी वेलफेयर जे लाइ या जंहिं वोट जे नारे ते असां आया आहियूं, असां उन ते अमली तौर ते कोशिशि करे रहिया आहियूं त उनखे वधि में वधि वकीलनि जी वेलफेयर थिए। अॼु जी टेस्ट जेका आहे उहा ॾाढी काराइती साबित थी। असां जेके कैंडिडेट्स हुया वकील दोस्त, उनखां आख़िर में ओपिनियन वरितोसीं, उन्हनि हिन अमल खे तमामु घणो सारायो, ऐं मुस्तक़बिल जे अंदरि बि अहिड़ी एक्टिविटीज़ खे कंटिन्यू करण जे लाइ हुननि पिणु इहे सजेशन्स ॾिनियूं। अदा मां इसरार शांग, जनरल सेक्रेटरी हाई कोर्ट बार हैदराबाद। अॼोकी टेस्ट जेका हुई उहा असां गुज़िरियल 2 महीननि खां जेके सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट जे लाइ सीट्स अनाउंस कयूं आहिनि हाई कोर्ट, उन्हनि जी प्रिपरेशन कराइण जे लाइ पंहिंजा जेके नौजवान वकील आहिनि, उहे असां क्लासिस हलाया पिए, ऐं उहे क्लासिस ख़तमु थियण खां पोइ अॼु उन्हनि जी असां मॉक टेस्ट वरिती आहे, त जीअं उहो उन्हनि खे असेस करे सघिजे त जेका असां उन्हनि खे तयारी कराई उहा केतिरे हद ताईं असां उन में कामयाबु विया आहियूं। जी अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो हातिम अली सुमरा, ऐं एडवोकेट हाई कोर्ट आहियां, ऐं हाई कोर्ट बार जे MMC आहियां। हींअर जेको असां हाई कोर्ट जी तरफ़ां हिकिड़ो प्रोग्राम करायो मॉक टेस्ट जो, माशाल्लाह जेके जिन दोस्तनि वकीलनि अप्लाई कयो आहे, त उन्हनि जे लाइ हिकिड़ो इहो एग्ज़ाम जी सुठी तयारी हुई, जेको आहे सुठी तयारी थी वई। जीअं एग्ज़ाम जॾहिं CJ जो टेस्ट थिए त उन में हुननि खे फ़ाइदो थी सघे ऐं उन जी सुठी तयारी थी सघे। इहो असां हाई कोर्ट बार जे कोलैबोरेशन सां कयो आहे, त जीअं हुननि जे लाइ मतिलबु कि फ्यूचर में उहे सुठे नमूने एग्ज़ाम ॾेई सघनि, उन जी तयारी थी सघे। साईं, मुंहिंजो नालो प्रकाश मेघवाड़, मुंहिंजो बेसिकली मुंहिंजो तालुक़ु जेको उहो बदीन डिस्ट्रिक्ट सां आहे। अॼु हाई कोर्ट हैदराबाद जेका आहे, उनजो लाइब्रेरी सेक्रेटरी ज़ैलाब्दीन सहतो साहब जेको आहे उन्होंने टेस्ट कंडक्ट कई। जेके जुडिशियल एस्पिरेंट आहिनि, जेके मतिलबु अपकमिंग जेके असांजा आहिनि CJ आहिनि सिविल जजिस, उन्हनि जे हवाले सां जेका टेस्ट कंडक्ट कई, ऐं माशाल्लाह हीअं टेस्ट ॾेई ॿाहिरि निकिता आहियूं, ऐं तमामु बहितरीनु तजुर्बो रहियो। हीअ त मॉक टेस्ट हुई, इंशाल्लाह फर्दर बि जेका जेसीं ताईं जेको आहे उहो स्क्रीनिंग टेस्ट थिए ऑफिशियली, तेसीं ताईं टाइम टू टाइम बि वठंदा रहंदा। हैदराबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन पारां वरितल क्लासुनि खां पोइ उम्मीदवारनि इम्तिहान जी तयारी लाइ ऑनलाइन दरख़्वास्तूं जमा करायूं, जिन बाद खेनि स्लिपूं जारी कयूं वयूं। कोशिश डिजिटल, हैदराबाद।